पुट फैसलो इमाम हुसैन पाण कयो त संदन कातिल केर आहिनि जेके घुराइण वारा हुया उहे ई विढ़ण वारा हुया। जन खत लिखी घुराया हुया इमाम हुसैन उनजा नाला तो वठे पियो त फलाणा फलाणा फलाणा। फरमाइन था त हज्जार बिन अबजर, शुबैस बिन रबी, कैस बिन अशस, ज़ैद बिन हारिस, तव्हां त आयो जो मूंखे खत लिखी घुरायो हुयो, वरी तव्हां मूंसां बेवफ़ाई था कयो। फ़क़ालू लहू लम नफ़ल, त चवण लगा त असां त खत लिखिया ई कोन्हनि, असां त खत लिखिया ई कोन्हनि। इमाम हुसैन के साम्हूं ईअं चई। फ़क़ाल सुभान अल्लाह, इमाम हुसैन चयो त सुभान अल्लाह, अल्लाह जी ज़ात पाक आहे, वल्लाहि लक़द फ़अलतुम, अल्लाह जो कसम आहे त तव्हां ई मूंखे खत लिखी घुरायो आहे। सुभान अल्लाह, अजब जी ॻाल्हि आहे। जो खत लिखी घुरायो अथव वरी वरी इक़रार बि नथा कयो, मञो बि नथा। पोइ हज़रत इमाम हुसैन फरमाया या अय्युहन्नास इज़ करहतुमूनी फदऊनी अनसरिफ अनकुम, ए कूफे वारो, अगर मुंहिंजो अचण तव्हांखे पसंदि न आहे त दुनिया जहान रब जो खुलियो पियो आहे, मुंहिंजो रस्तो छॾियो, मां पंहिंजे नाने जी दीन जी ख़िदमत कंहिं ॿिए हंधि वञी कंदुसि। फ़क़ाल लहू कैश बिन अशस, कैस बिन अशस नाले उन्हें खबीस चयो अल्लाह तंज़िल अला हुक्म बनी अम्मिक, भला तव्हां यज़ीद जी बेअत छो नथा कयो? बेअत खणी कयो त ॻाल्हि ई ख़तम थी वञे, झगड़ो ई ख़तम थी वञे, बेअत कयो न। इन्नहुम ला युज़ूक, तव्हांखे ईज़ाईंदा कोन, यज़ीद तव्हां सां विढ़ंदो कोन, यज़ीद तव्हांखे मारींदो कोन, यज़ीद तव्हांखे ईज़ाईंदो कोन। वला तरा मिनहुम इल्ला मा तुहिब, यज़ीद खां तोखे उहा शइ मिलंदी जेका तूं पसंदि कंदे। यज़ीद जी बेअत कयो, तस्लीम थी वञो, बस ॻाल्हि ख़तम थी वेंदी। इमाम हुसैन फरमायो फ़क़ाल लहुल हुसैन अंता अखू अखीक अतुरीद अन ततलुब का बनु हाशिमिन बि अक्सर मिन दमिन मुस्लिम इब्न अकील, तू उहो ही न मुझे भा मुस्लिम बिन अकील के माराइण वारो, धोखे सां माराइण वारो भी तू आहीं। अज वरी तू मुखे सलाह थो दी त मां यज़ीद जे अॻियां झुकी वञा। ला वल्लाहि ला आतीहिम बियदी आयता अज़लील, अल्लाह जो कसम त के बेइज्जत माण्हू वांगुर झुकी मां यज़ीद सां हथ मिलाया, इहो हुसैन खां न थियो आ, न थी सघंदो। हुसैन झुकियो आ, न झुकी सघंदो। हुसैन जेको मक़सद खणी आयो आ उन मक़सद खां न हटियो आ, न हटंदो। पुट तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई त घुराइण वारा बि उहे ऐं बेवफ़ाई करण वारा, गद्दारी करण वारा बि उहे, वरी यज़ीद जे अॻियां झुकण जी सलाह ॾियण वारा बि उहे। पर कुर्बान वञे इमाम हुसैन जे अज़मत तां सदके वञे, उन जे हिम्मत तां कुर्बान वञे, उन जे जज़्बे जे मथां कुर्बान वञे। शेरे खुदा जो बच्चो फरमाए थो मुझे रगुन में हैदरे करार जो खून आ, हुसैन जो सिर कटजी त सघे थो, गैर जे अॻियां झुकी नथो सघे। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, उन वक्त में हजरत इमाम हुसैन उन्हनि खे नसीहत कया, व नादल हुसैन अय्युहन्नास, इमाम हुसैन नसीहत कंदे फरमायो त हे इंसानो इस्मऊ मिन्नी नसीहा, मां हुसैन तव्हांखे नसीहत थो कयां। अकूल हालकुम, मां तव्हांखे हिकिड़ी नसीहत थो कयां, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। फअनसत अन्नास कुल्लुहुम, पंहिंजा त ख़ामोश थी विया, पर हू यज़ीदी बि चुप थी विया त हिन वक़्तु हुसैन चवे छा थो, नसीहत कहिड़ी थो करे। फ़क़ाल बाद हम्दुलिल्लाह व सना अलैहि अय्युहन्नास इन क़बिलतुम मिन्नी अनसफ्तुमूनी कुंतुम बिज़ालिका असअदु। इमाम हुसैन फरमाए थो त ॿुधो, जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञंदो, मुंहिंजी बेअत में ईंदो, मुंहिंजो फरमान मञंदो त तव्हां जहिड़ो बख़्त वारो ॿियो केरु न हूंदो। पर जेकॾहिं
तवा मुझी गाल नथा मनो मुझे नाने वारे दीन के छदे तवा यजीद जा पैरोकार थियो था तो याद रखो मुखे न तवा जे माल जी जरूरत आ न तवा जे दौलत जी जरूरत आ मां हुसैन पंजो सिर कटाए सगा थो बच्चा कुर्बान करे सगा थो पर पंजे नाने जे दीन के छदे न तो सगा। पुट गाल समझ में आई? असुल वाक्यो इहो आ, असुल गर्ज इहो आ, दीन जो तहफ़ुज़ करनो आ। अल बिदाया व निहाया वारो लिखे तो जेमल 10 मुहर्रम जे दिहाड़े ते इमाम हुसैन मैदान करबला में निकतो न तो उन वक्त साईं वट 2 शयूं हुयूं। घणी शयूं हुयूं? मोरे वारा ध्यान चाहिंदुसि तव्हांजो। इमाम हुसैन वट 2 शयूं हुयूं। हिकड़े हथ में तलवार हुई, बे हथ में कुरान हुयो। हिकड़े हथ में तलवार हुई, बे हथ में कुरान हुयो। ये 2 हुसैनी हथियार हैं। इमाम हुसैन जे जिंदगी जो माहासुल 2 शयूं हैं। हिकड़ो तलवार, जडे मुकाबले जो वक्त अचे, बातिल सा मुकाबले जो वक्त अचे तो गर्दन झुकाए न बीबो आ, कंध मथे करे मुकाबलो करे निबो आ। हुसैनी ए हुसैनी हुबदारो, इमाम हुसैन बातिल जे अॻियां गर्दन झुकाइण जो सबक न सेखारियो, करबला में कंध मथे करे ऊंचे घाट अचण जो सबक सेखारियो। इमाम हुसैन जे इन फलसफे के भिटाई भी बयान कयो। फरमाए तो हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल मढारे, हण भाला विड़ भाकुरे आदि ढाल मढारे, मथा ते गुतरार मारत मतारो थिए। फरमाए तो झुकी वञण ज़लीलन जो कम आ, झुकी वञण बानन जो कम आ, मर्द बातिल जे अॻियां झुकंदा नाहिनि। अॼु गाटड़ा हीअं झुकाए न वेहो, कंध निबा करे निमा करे न वेहो। हुसैन जा मुरीद आहियो, ऊंचे घाट चओ। जे बातिल वारा घणा आहिनि त बि परवाह न आहे, जे असां थोरा आहियूं त हीण आहियूं त बि ॿीणा आहियूं, ॿ आहियूं त बि 12 आहियूं, झुकबो न आहे। खबरदार मोरे वारो, बातिल जे अॻियां न झुकणो आ, न निमणो आ, ऊंचे घाट अचण या इमाम हुसैन जी तालीम आ। मुज़ाहिमत जो लीडर आ, मुज़ाहिमती तहरीकुन जो लीडर आ मुझो इमाम हुसैन।